नाज़रीन, खोसकी पुलिस जे मुबैना ज़्यादती नई मुनशियात जे विकिरे ख़िलाफ़ STP पारां मुज़ाहिरो कयो वियो। ॾिसूं था ख़ालिद महमूद जी रिपोर्ट। सिंध तरक्की पसंद पार्टी खोसकी टाउन के सदर अब्दुल सत्तार बुरड़ो मथा पुलिस जो कूड़ो केस दाख़िल करण खिलाफ़ STP जा कारकुन अज ॾहें रोज़ भी सरापा एहतजाज आहिनि। इन मौके ते सिंध तरक्की पसंद पार्टी जा कारकुन अली हैदर पंवर, अयूब भट्टी, मियाँ खान खोसो आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल खोसकी शहर जे चौक ते बुख हड़ताली कैंप करे अॼु असांखे 9 ॾींहं आए वेठा आहियूं, पर अफ़सोस सां असांखे इहो चवणो थो पवे त इंतिज़ामिया नाले हिते का शइ न आहे। 10 ॾींहं पहिरियां असांजे टाउन जे सदर सतार बुरड़ो खे SHO खोसकी ASI दीदार समो सरेआम राज शहर जे अंदरां गिरफ़्तार कयो अथनि। उन शइ जी जेको इंक्वायरी थियणु खपे। असां IG साहब खां इहो मुतालबो था करियूं त ख़ुदा तव्हां इंक्वायरी करियो। जेकर असांजो हमरा ॾोही आहे त असां जेके हिते कैंप ते वेठा आहियूं तव्हां असां ते बि केस दाख़िल करे छॾियो, न त ही जेका गुंडागर्दी पुलिस जी आहे, खोसकी पुलिस जेका गुंडागर्दी कई आहे उनजो नोटिस वठी SHO खोसकी ASI दीदार समय खे बरतरफ़ करे हिते को ईमानदार ऑफिसर जेको मुक़ररु कयो वञे। 2 ॾींहं थियो जेको असां टाउन सदर अब्दुल सत्तार बुरड़ो गिरफ़्तार थियो, विच शहर में गिरफ़्तार थियो, जंहिंमें शहरी भी गवाह आहिनि। उन बावजूद SP बदीन जेको आहे अगो निंड सुतल आहे। अलाए SHO खोसकी ASI दीदार समो SP का भी मथे पावर रखंदा आहिनि, DIG जेतिरो पावर रखंदा आहिनि। अलाए छा इन ते एक्शन नथो थिए। खोसकी में सरेआम चप्पे चप्पे ते मंशा जा अॾा पिया हलनि, विस्की जा अॾा ख़ुदि पुलिस पई हलाए। थाणे जे ॿाहिरि छा पियो हले, आसपास छा पियो हले, हिकिड़ो बच्चो नंढे ॿार खां तव्हां पुछा कंदा उहो ई तव्हां खां ॿुधाईंदो। शादीलाल थाणे जे पासे में हिकिड़ी शराब 2 खां 3 शराब जी भट्टियूं पियूं हलनि। IG साहब तव्हां नोटिस वठो ऐं असां सां इंसाफ़ करियो, न त इहा कैंप असांजी जारी सारी रहंदी। डॉक्टर कादर मुखी साहब, असांजे टाउन जो सदर सतार बुरड़े ते कूड़ी FIR कटी वई आहे। SHO खोसकी जेको हींअर मंशात फेडरेशन जो दलाल थियो वेठो आहे, दीदार समूह जेको मंशात फेडरेशन जो वंगार पियो आहे। असीं उनखे SSP बदीन खे चऊं था दीदार समूह ऐं SHO इन ॿिन्ही खे दलालनि खे हटायो वञे, खोसकी जो अमन बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु ख़ालिद महमूद अराई, आवाज़ TV न्यूज़ खोसकी।